वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। न्यू सैदाबाद रेवेन्यू डिपार्टमेंट में मेगा करप्शन। फीस सेल सर्टिफिकेट सरकारी फीस 500 रुपयनि बावजूद मखसूस माण्हुनि खे सरकारी सर्टिफिकेट नाजायज़ तरीक़े इशू करे लखें रुपया ॻोठाणनि खां वठी मुख्तियार कार्ड। न्यू सैदाबाद तपेदार सिटी तपेदार मलिक मोहम्मद अली मकरानी शौकत जांग खाली डेटा जे पंहिंजे एजेंटनि खे ॾियारे लखें रुपया कमाए रहिया आहिनि। न्यू सैदाबाद जे शेयरनि मुताबिक़ असां जॾहिं बि मुख्तियार कार ऑफिस वञूं था त असांखे चयो थो वञे त सेल सर्टिफिकेट जो रजिस्टर कमिश्नर हैदराबाद वटां न मिलियो आहे, पर मुख्तियार कार जा एजेंट असांखे 50,000 रुपयनि में सेल सर्टिफिकेट ॾियण लाइ तयारु आहिनि, जॾहिं त सरकारी फीस सिर्फ़ 500 रुपया आहे। यंग एक्शन ऑर्गेनाइज़ेशन जी टीम रेवेन्यू मिनिस्टर मखदूम महबूब ज़मा खे गुज़ारिश कई आहे त महिरबानी करे रेवेन्यू ऑफिस न्यू सैदाबाद जे मुख्तियार कार आलमाणी तपेदार मोहम्मद अली मकरानी तपेदार शौकत चांग जी इंक्वायरी कराइनि त संदन अकाउंट में सरकारी मुलाज़िम हुअण जे बावजूद करोड़ें रुपया किथां आया आहिनि।